नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त सिंध यूनिवर्सिटी जामशोरो में मीडिया एंड कम्युनिकेशन स्टडीज़ शोबे में समाजी तंज़ीमुनि पारां माहौलियाती तब्दीली, औरतुनि ते थींदड़ तशद्दुद जी रोकथाम, नंढी उमिरि जी शादियुनि खे रोकण ऐं ॿारनि सां थींदड़ जिन्सी ज़ियादतियुनि वारनि वाक़िअनि बाबति रिपोर्टिंग जे हवाले सां सेमिनार कोठायो वियो। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे अली मुराद चांडियो। सिंध यूनिवर्सिटी के मीडिया एंड कम्युनिकेशन स्टडीज़ शोबे में समाजी तंज़ीम पारां माहौलियाती तब्दीली, औरतुनि ते थींदड़ तशद्दुद जे रोकथाम, नंढी उमिरि जी शादियुनि खे रोकण ऐं ॿारनि सां थींदड़ जिन्सी ज़ियादती वारे वाक़िअनि बाबति रिपोर्टिंग जे हवाले सां सेमिनार कोठायो वियो। सेमिनार में ऑर्गेनाइज़रनि समरीन गौरी ऐं वकास अहमद राजपूत मोबाइल जर्नलिज़म की अहमियत बाबति शागिर्दनि खे ॼाण पिणु ॾिनी। इन मौके ते सेमिनार में शामिल थींदड़नि आवाज़ टीवी सां पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया। मीडिया स्टडीज़ से मुतालिक जितनी भी डॉक्यूमेंट्रीज़ हैं, एक्टिविटीज़ हैं, ड्रामा प्रोडक्शन हैं, स्टोरी राइटिंग्स हैं, कॉलम्स हैं, जितने भी राइटिंग पीसेस हैं, इसके कंपटीशंस भी होते हैं और इसमें हमारे स्टूडेंट पार्टिसिपेट भी करते हैं। वुमेन हेल्थ और वुमेन के जो इशूज़ हैं उनका क्लाइमेट चेंज से क्या ताल्लुक़ है, तो बुनियादी तौर पे इस नेक्सस को समझना और जो यंग जर्नलिस्ट हैं उनकी तरबियत करना ताकि वो इस इशू के ऊपर ज़्यादा से ज़्यादा कहानियाँ एक्सप्लोर कर सकें। अॼु का ही सेमिनार थियो मीडिया मोड्स के हवाले से और उनमें असांखे काफ़ी शयूं सिखण लाइ मिलियूं आहिनि। जीअं त असां जेको फिल्म डॉक्यूमेंट्री वग़ैरह या जेका भी शइ हूंदी आहे उहा असांखे सिखण लाइ मिली आहे। अॼु जेको असां ट्रेनिंग में सिखियो उहो हुयो त स्किल डेवलपमेंट कीअं थिजे। डिजिटल मीडिया ख़ासि तौर पे असांजी जेका इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे उन जो जेको हींअर वधंदड़ रुझान आहे सोशल मीडिया जो, उन जे हवाले सां असां काफ़ी सिखियो। त मतलब वीडियो डेवलप करनी हो या हमें कोई अपने स्किल्स डेवलप करने हो तो किस तरीके से करने चाहिए उसके बारे में हमें बताना था और वो उन्होंने हमें बहुत अच्छी तरीके से समझाया है। अॼु जे हिन सेमिनार में असां काफ़ी सारी शयूं सिखियूं जंहिंमां असांखे इहा ख़बर पई त मीडिया जा स्किल्स कीअं डेवलप कंदा आहिनि ऐं कीअं असांखे इन ते कमु करणु घुरिजे ऐं ह्यूमन राइट्स सां जेके रिलेटेड इशू आहे उन जे बारे में असांखे हाईलाइट कयो वियो ऐं असांखे इंफॉर्मेशन ॾिनी वई त मीडिया जे बारे में असां मीडिया में कीअं कमु करे सघूं था। सिंध यूनिवर्सिटी के सहाफ़त वारे शोबे में समाजी तंज़ीम पारां कोठायल सेमिनार में शागिर्दनि पंहिंजा राया पेश कया ऐं सहाफ़त जे मुख़्तलिफ़ रुखनि ते बहस मुबाहिसो पिणु कयो। कैमरामैन सोहेल जोए सां गॾु अली मुराद चांडियो, आवाज़ टीवी जामशोरो।